अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। हिक नज़र हेडलाइंस ते। सिक्योरिटी फोर्सेस जा केपीके में धारदार ऑपरेशन 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चवण आहे त बाड़ा में इंटेलिजेंस बुनियादन ते ऑपरेशन में 10 दहशतगर्द मारिजी विया। बी कार्रवाई जिले बनू में कई वई जिथे 3 दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे खराज तहसीन पेश। घरू वज़ीर मोहसिन नकवी चयो आहे त आख़िरी दहशतगर्द जे खात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अमरीकी सदर पारां 2-3 हफ़्तनि में ईरान खिलाफ़ जंग मां निकरण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में रिजीम चेंज पहिरियां ई थी चुकी, पर रिजीम चेंज अमरीका जो मक़सद न हो। फौजी कार्रवाई जो असल मक़सद ईरान के एटमी हथियार हासिल करण खां रोकण हो ऐं उहो हदफ हासिल करे वरितो आहे। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका 2-3 हफ़्तनि अंदर ईरान मां निकिरी वेंदो। मुमकिन आहे उन खां पहिरियां डील थी वञे। ईरान सां हाणे ॻाल्हियूं ज़रूरी न आहिनि। अमरीका पंहिंजे मर्ज़ी सां जंग जो ख़ात्मो करे सघे थो। ईरान जंग जे खात्मे लाइ ॿीहर तकरार शुरू न थियण जी गारंटी घुरी वरिती। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो त ईरान अमरीका स्टाइल सां जंग ख़त्म करण लाइ तयार आहे, पर उहा गारंटी ॾिनी वञे त ॿीहर तकरार शुरू न कयो वेंदो। यूरोपीय काउंसिल जे सदर सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कंदे ईरानी सदर वधीक चयो आहे त जंग दौरान ईरानी अवाम इतिहाद जो मुज़ाहिरो कयो आहे, जेको वाखाण जोगी ॻाल्हि आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेजी 8,500 पॉइंटन जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,75,227 पॉइंटन जी सतह ते पहुची वियो। स्टॉक एक्सचेंज में तेजी सबब कारोबार 1 कलाक खां रोकियो वियो। एशियाई स्टॉक मार्केटनि में भी कारोबार में मुस्बत रुझान। सिंध जे 45 मुख़्तलिफ़ ख़ाली सीटन ते नंढी मकानी चूंडनि शेड्यूल जारी। सिंध जे 16 ज़िलनि में 45 ख़ाली सीटन जी नंढी मकानी चूंड 17 मई ते थींदी। शेड्यूल मूजिब 2 अप्रैल ते रिटर्निंग ऑफिसरनि पारां पब्लिक नोटिस जारी कयो वेंदो। 6 खां 8 अप्रैल ताईं उम्मीदवार नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। 13 खां 15 अप्रैल ताईं नामज़दगी कागज़नि जी जांच पड़ताल कई वेंदी। 16 अप्रैल ते उम्मीदवारनि जी शुरूआती फ़हरिस्त जारी थींदी। 3 अप्रैल ताईं उम्मीदवार पंहिंजा नामज़दगी कागज़ वापसि वठी सघंदा। 4 मई ते उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी करे कंहिं चूंड निशान अलाट कया वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शहरजील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत अवाम सां जेके वाइदा कया उहे पूरा कया आहिनि। सूबे में मुख़्तलिफ़ मेगा मनसूबनि ते कमु थी रहियो आहे। नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फराहम कया पिया वञनि। कराची में पिंक स्कूटी ॾियण लाइ MOU ते सहियूं करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शहरजील मेमण वधीक चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे पिंक स्कूटी ॾेई रही आहे। औरतुनि खे पिंक स्कूटी ॾियण जो मक़सद उन्हनि खे बाइख्तियार बणाइण आहे। महांगाई ते ज़ाब्ते आणण लाइ क़दम खंया पिया वञनि। राधण वेझो सोलंकी ऐं ब्रोही बिरादरियुनि में झेड़ो बजणा क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ दिलावर सोलंकी में बहराम ब्रोही जे धुरियुनि में हलंदड़ तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अलीगुल सोलंकी ऐं साबिर सोलंकी मारिजी विया। ज़ख़्मियुनि में असद शफ़ीक ऐं मोहम्मद जुमन सोलंकी शामिल। धुरियुनि में छिकताण तेज़। टंड मोहम्मद खान में घरनि ते चढ़ाई, पुलिस जे मुबैना तशद्दुद में पीरसन मारिजी वियो। शौकत कॉलोनी में मल्हा बिरादरी जे घरनि मथां पुलिस कड़की पई। अहलकार चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घरनि में दाख़िल। औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि मथां वेश्याणो तशद्दुद। पुलिस जे तशद्दुद में 60 वरियनि जो ख़ुदाबख़्श मल्हा फौत। वाक़े ख़िलाफ़ वारिस रापा एहतजाज। पीटसन जो लाश SSP ऑफिस आॾो रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस बदतरीन तशद्दुद करे पीटसन खे क़तल कयो आहे। नोटिस वठी मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। शाहपुर चाकर वेझो ॻोठाणे जो फसल मां लाश हथ। शादी हाल नाजिया गार्डन वटि 55 वरियनि जे पोरियत अली शेर माछी जो कणक जे फसल मां लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त फोती शख़्स गुज़िरियल ॾींहुं हाला वञण जो चोए घरां निकितो हो, जंहिं जो अॼु फसल मां लाश हथ आयो आहे। लाश भरिसां ज़हरीली जीत मार दवा जी बोतल मिली आहे।